नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के मोरो में खबर ॾींदालूं। मोरो जी तालके बार एसोसिएशन पारां लाहौर में माण्हुनि ते तशद्दुद करण वारे अमल खिलाफ वकील बिरादरी बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी अदालतुनि जो वर्क सस्पेंड करे ऐं मुज़ाहिरो करे रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी सदर अमीन उल दीन, ख़ासि कैदी जनरल सेक्रेटरी कादिर बख्श कोराई, एडवोकेट मोहम्मद अली भुट्टो, अब्दुल सुबान ज़रदारी, हाकिम अली जिस्कानी ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली शहर जो गश्त कंदे मोरो प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते अॻुवाणनि चयो त लाहौर में मासूम इंसाननि ते सरेआम क़त्ल कयो वियो आहे, जेको वाक़ियो नाक़ाबिले बर्दाश्त है, जंहिंजी असां मज़म्मत करियूं था। हिननि चयो त असां पंहिंजे हज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जान बि कुर्बान करण लाइ तयार आहियूं। जेको असांजी मज़म्मत खिलाफ नाज़ेबान लफ़्ज़ इस्तेमाल कंदो, उनखे हरगिज़ बर्दाश्त न कबो। असां पंहिंजे जाननि जो नज़रानो ॾेई सघूं था, पर मज़हब खिलाफ नाज़ेब लफ़्ज़ बर्दाश्त नथा करे सघूं, छाकाणि मज़हब असांजी इंसानियत प्यार ॿधी जो सबक़ ॾिए थो। पर हितां जे कुझु क़ुवतुनि लीका लताड़े मज़हबी रवादारी रखंदड़ इंसाननि मथां सख़्त तशद्दुद कयो आहे। हिननि मुतालबो कयो त मासूम इंसाननि ते ज़ुल्म बंदि करे इन्हनि सां ॻाल्हियुनि ज़रिए मामिलो हल करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो, जॾहिं त आख़िर में मुल्क जी सलामती शहीद थींदड़ मासूम इंसाननि जी मग़फ़िरत ऐं ज़ख़्मियुनि जी सेहतियाबी लाइ दुआ घुरी वई। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।